न्यू सईदाबाद लॻ ॻोठ अब्दुल हकीम जमाली में बकरी विकिरो करण जी रक़म घुरण तां चौपाए माल जे वापारी तरफ़ां ॿिनि मासूम भाइरनि खे उता कंदड़ बंदि करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। तफ़सील मूजिबि न्यू सईदाबाद लॻ ॻोठ अब्दुल हकीम जमाली में ॻोठ अली शेर ख़ासकेली जा रहवासी ॿ मासूम भाइर आमिर हुसैन ख़ासकेली उमिरि 12 साल ऐं साबिर हुसैन ख़ासकेली उमिरि 10 साल जिन हिकु हफ़्तो अॻु में ईद उल फितर लाइ कपड़ा ऐं बूट ख़रीद करण लाइ ॻोठ अब्दुल हकीम जमाली जे रहवासी ऐं चौपाए माल जे वापारी सिकंदर गुलाणी जमाली उर्फ़ सिकू गुलाणी जमाली खे पंहिंजी हिकु बकरी विकिरो करे ॾिनी हुई। नींगरनि मीडिया खे दाहियो त असां मिसकीन आहियूं, असां अॼु ॿई भाइर पंहिंजे विकिरो कयल बकरी जी रक़म वठण लाइ सिकंदर गुलाणी जमाली जे ॻोठ अब्दुल हकीम जमाली पहुतासीं त खांईसि रक़म जी घुर कई। सिकंदर गुलाणी जमाली गार गंद करे हथ में खयल कुहाड़ियुनि जा ज़ोरदार गन हणी यरगमाल बणाए पंहिंजे उता कंदर ज़बरदस्ती विहारे छॾियो। असांजी मिंथन करण ते असां ॿिन्ही भाइरनि जूं कमीसूं लाहे रवानो कयो वियो आहे। पुलिस जवाबदार जे ख़िलाफ़ FIR दाख़िल न कई आहे, न ई खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे।